बुलेटिन जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं में अहम ख़बर सां। कराची में ट्रैफिक कानून जी भञकड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी आहे। कानून जी भञकड़ी ते 15,217 मोटरसाइकिलूं तहवील में वरतियूं वियूं आहिनि। ट्रैफिक पुलिस जो चवणु आहे फैंसी नंबर प्लेट्स ऐं कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ 1,124 कार्रवाइयूं कयूं वयूं। कार्रवाई दौरान 274 हेवी ऐं नंढियुनि गाॾियुनि खे तहवील में वरतो वियो आहे। क्रैकडाउन आवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ कयो पियो वञे। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे ट्रैफिक कानून जी भञकड़ियूं बर्दाश्त योग्य न आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे कानून जी भञकड़ी करण ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे शहरी कानून जी पाबंदी कनि ऐं हिकु मुहज़िब ऐं ज़िम्मेवार मुआशरे जो हिसो बणजण में किरदारु अदा कनि। मुहिम जो मक़सदु महफ़ूज़ ऐं कानून ते ॿधल ट्रांसपोर्ट निज़ाम क़ाइमु करणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची में ट्रैफिक कानून जी भञकड़ियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो सिलसिलो जारी आहे। कानून जी भञकड़ी ते 15,217 मोटरसाइकिलूं तहवील में वरतियूं वयूं आहिनि। ट्रैफिक पुलिस जो चवणु आहे फैंसी नंबर प्लेट्स ऐं कारनि शीशनि वारी गाॾियुनि ख़िलाफ़ 1,124 कार्रवाइयूं कयूं।